सोलंकी बरादरी जे चङे मुड़स ऐं मारूफ़ समाजी अॻवान अली जाफ़री सोलंकी ऐं सियासी अॻवान सैयद इख़लाक़ शाह जी कोशिश रंग लाथो। अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुनेजो जे दौर में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खैरो खान संजराणी जंहिंजी बिल्डिंग तबाह थी चुकी हुई, हिन जी तामीर लाइ टेंडर मंज़ूर कराए वरितो। वाज़े रहे त हर दौर में नज़रअंदाज थींदड़ हिन स्कूल में 100 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ज़ेर तालीम आहिनि। स्कूल जी बिल्डिंग जेका मुकम्मल ज़बू हाल हुई, सोलंकी बरादरी जे चङे मुड़स ऐं नाले वारे समाजी अॻवान अली जाफ़री सोलंकी जी शिकायत जो MNA नवीद डेरो फौरी नोटिस वठंदे इख़लाक़ हुसैन शाह खे ख़ुसूसी हिदायत जारी कई, जंहिं ते स्कूल जे बजट लाइ टेंडर मंज़ूर कयो वियो। हिन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अली जाफ़री सोलंकी जो चवण हो त फाते सांगड़ नवीद डेरो ऐं इख़लाक़ हुसैन शाह जो शुक्रगुज़ार आहियां, जन अवामी मसइले जो फौरी नोटिस वरितो। हिननि वधीक चयो त मुंहिंजो ऐं मुंहिंजी बिरादरी जो साथ हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवीद डेरो सां रहंदो। मज़ीद ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।